नमस्कार दोस्तों, कल असां MA फाइनल पेपर 8 हेमलेट जे एक्ट पहिरियों पूरो पढ़ियोसीं, जंहिंमें 5 नज़ारा हुआ ॾेखारिया हुआ लेखक। ऐं हाणे असां इन खां अॻिते ॿिए एक्ट जे बारे में पढ़ंदासीं। ॿिए एक्ट जे पहिरें नज़ारे में ॾेखारियो वियो आहे त हेमलेट जेको आहे उहो चरे थियण जो नाटक थो करे, ऐं चरे थियण जो नाटक कंदे हू पंहिंजी महबूबा पोलोनिस जी धीअ ओफेलिया वटि वञे थो ऐं चरियाप जूं ॻाल्हियूं थो करे, जंहिंखे ॾिसी ओफेलिया ॾाढो घबराइजी थी वञे ऐं उहा सॼी हक़ीक़त पंहिंजे पीउ सां पोलोनिस सां करे थी। पोलोनिस खे इहो ॿुधी ॾाढो अफ़सोस थो थिए त मां शायदि ग़लति डिसीजन वरितो, त पर ही जेको शहजादो आहे उहो मुंहिंजी धीअ सां सचो प्यारु करे रहियो आहे। इन खां पोइ ॿियो नज़ारो आहे जंहिंमें बादशाह ऐं राणी इन जे चरियाप सां ॾाढो परेशान आहिनि ऐं उहो इन जे दोस्तनि रोज़न कार्टिस ऐं गिल्डस्टन खे घुराइनि था ऐं चवनिसि था त तूं हिन जे चरे थियण जो सबबु पतो कर ऐं ही कीअं थो ठीकु थी सघे, इन जे बारे में पतो कर। तूं हिननि खे ख़ुशि रखण जी कोशिशि कर। शायदि ही पीउ जे मौत जे करे हिनखे वॾो गहरो सदमो लॻो आहे, जंहिंजे करे ही इन तरह जूं ॻाल्हियूं करे रहियो आहे। इन खां पोइ पोलोनिस राजा ऐं राणीअ साम्हूं अचे थो ऐं उनखे सॼी पंहिंजे धीअ ऐं शहजादे जी प्रेम कहाणीअ जे बारे में ॿुधाएसि थो ऐं चवेनि थो त ही ॿई प्रेम कंदा आहिनि ऐं हिन जो सबूत ॾिएसि थो त जेके ख़त हेलमेट ओफेलिया खे लिखिया हुआ उहे ख़त ॾेखारेसि थो ऐं पढ़ी ॿुधाएसि थो ऐं उन सॼी ॻाल्हि ॿुधाएसि थो त कीअं हुन ओफेलिया खे हेलमेट सां मिलण लाइ मना कयो हो ऐं इन जो शायदि हुन हेमलेट ते गहरो सदमो लॻो आहे, जंहिंजे करे हू प्यार में ईअं चरियो थी पियो आहे ऐं चरियुनि जी हरकतूं बि थो करे। राजा खे ॿुधी इन ॻाल्हि जो विश्वास कोन थो थिएसि त हू हुनखे कुझु सबूत ॾेखारेसि थो ऐं चवेसि थो त तूं विश्वास कर। तंहिंखां पोइ रोज़न कार्टिस ऐं गिल्डस्टन बि हेलमेट जे चरियाप जो कारण ॼाणण लाइ हेमलेट सां वञी मिलनि था ऐं उनखां पुछसि था, पर हेमलेट त हितां हुतां जूं ॻाल्हियूं करणु लॻो ऐं तंहिंखां पोइ उनखे खिलाइण लाइ उनखे विंदुराइण लाइ उहे हिकु नाटक मंडली खे घुराइनि था। हेमलेट प्रेत जूं ॻाल्हियुनि में न अची सच ॼाणण लाइ उन नाटक मंडलीअ खां पंहिंजे पीउ जे मौत जो दृश्य जो नाटक कराइण थो चाहे, जंहिंजे ज़रिए हू ॾिसण थो चाहे त छा वाकई में उन चाचो ऐं माउ नाटक ॾिसी छा था सोचनि ऐं उन्हनि जे चहिरे जा भाव कहिड़ा आहिनि। रोज़ियन ऐं गिल्डन बादशाह ऐं राणीअ खे नाटक ॾिसण लाइ आमंत्रण थो ॾियणु चाहिनि। बादशाह हिते जेको आहे इहो सेकेंड ॿियो दृश्य समाप्त थो थिए ऐं इन सां गॾु ई गॾु ॿियो एक्ट बि समाप्त थो थिए। टे एक्ट में बादशाह ऐं राणीअ खे नाटक ॾिसण लाइ आमंत्रण ॾिनो थो वञे ऐं हिकु नाटक रचियो थो वञे, जंहिंमें उन जे हेमलेट जे पीउ जे मृत्यु जो सॼो मंचन कयो थो वञे। बादशाह ओफेलिया ऐं पोलोनिस खे थो चवे त ओफेलिया तूं अकेले में हेमलेट सां मिल त हू तोसां कीअं ऐं
कीअं थो ॻाल्हाए ऐं उन हाव भाव कहिड़ा आहिनि। राणी ऐं पोलोनिस पर्दे पुठियां लिकी था बीहनि। हेमलेट अचे थो ऐं ओफिलिया खे चवे थो त प्यार सभु कूड़ आहे, हीअ दुनिया फ़ानी आहे, हाणे तूं जोगणी भरिजी वञ ऐं संसार जे कंहिं बि मोह में न फास। उन वक़्तु पर्दे पुठियां चुरपुर थी थिए ऐं हेमलेट तलवार कढी कुओ कुओ चई उनखे मारणु थो चाहे त उहा तलवार पोलोनिस खे लॻे थी ऐं हू मरी थो वञे। बादशाह बि इहो नाटक ॾिसी पंहिंजे गुनाहनि जे करे तमामु घणो दुखी थो थिए ऐं चाहे थो त परमात्मा खेसि माफ़ करे, पर बादशाह ख़ुदि पाण सीचे थो त मुंहिंजो गुनाह वॾो आहे। भाउ खे मारे मूं राज ऐं राणी ॿई हथ कया ऐं अॼु बि उहे मूं वटि आहिनि, त पोइ मूंखे माफ़ी कीअं मिलंदी। परमात्मा वटि हिसाब बराबरि आहे, हर को पंहिंजो कीतो पाण थो भोॻे। मुंहिंजी हालति अहिड़ी ज़लील आहे जो रहम लाइ दरख़्वास्त बि नथो करे सघां। धणी का मदद करे सीस निवाए भुल बख़्शाए थो चाहे ऐं चवे थो, ए देवताऊं मुंहिंजी सहायता कयो त मूंखे शांती मिले। दुआ लाइ झुके थो ऐं हेमलेट थो अचे। हेमलेट सोचे थो त मां चाहियां त हुनखे ख़त्म करे सघां थो, पर हींअर हू प्रार्थना करे रहियो आहे। मारण त सिधो हू स्वर्ग में वेंदो, मुंहिंजो बदिलो अधूरो रहिजी वेंदो। हुन शैतान मुंहिंजे पिता जो खून कयो, उन जे एवज़ खे स्वर्ग में मोकिलिया, हरगिज़ न। इहो वेर न पर भलाई थींदी। हू दोज़ख जी आग में जली रहियो आहे। मां बि खेसि उन वक़्तु मारियां जॾहिं हू निंड में हुजे, शराब जे नशे में हुजे, जुआ करे या बदहवास हुजे, जीअं मोक्ष प्राप्त न थिएसि, उनखे दोज़ख नसीब थिए। फ़िलहाल इहो मानसिक मर्ज़ भोगण लाइ जीअरो थो छॾियांसि। जॾहिं हेमलेट पोलोनिस खे मारे थो छॾे त राणी थी चवे त हीउ कहिड़ो न निर्दयी खून आहे। हेमलेट थो चवे त बादशाह खे मारे भाउ सां शादी करण खां बि ख़राबु आहे छा? बादशाह जो खून करे? हा, ईअं ई त चवां थो। हेमलेट माउ खे थो चवे त तो अहिड़ो जलील कमु कयो आहे जो ज़ाल ज़ात जो कंधु शर्म खां झुकी वञे। तुंहिंजे इन ई कुकर्म जे करे ज़मीन आसमान थो ॾके। एतिरे क़दुरु जो तुंहिंजे अंदर वारो बि तोखे धिकारे थो। तोखे शर्म अचणु खपे त तोखे हयाउ जो ज़रो बि न आहे। तो में त ॾिसण ॿुधण जी शक्ति घटि थी वई आहे। राणी चयो त तो मुंहिंजे दिलि जा दाग़ खोले छॾिया आहिनि, मुंहिंजो गुनाह खुली पिया आहिनि। हाणे वधीक न चओ प्यारा हेमलेट। अॼु एसि ताईं, सुभाणे अॻिते पढ़ंदासीं।